अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भलीकार आऊं आहियां रोशनी मेमूर मां आहियां माहनूर अज़ीज़। नाज़रीन, बुलेटिन जी शुरुआत कंदासीं न अफ़सोसनाक ख़बर सां ठट्टो खां, जिते रोड हादसो थियो आहे। सिजावल रोड ते हादसो थियो आहे, जंहिंजे नतीजे में 2 नौजवान फोत ऐं 2 ज़ख़्मी थी पिया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, रोड हादसे बाबति तव्हांखे ॿुधायां पिया 2 नौजवान फौत थिया आहिनि रोड हादसे सबबि ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। सजावल रोड ते ही रोड हादसो पेश आयो आहे। सजावल रोड ते तेज़ रफ़्तार वीगो मोटरसाइकिल सां टकराइजी वई आहे। फौतियुनि जी सुञाणप बि कई वई आहे। ठट्टो खां अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया, जिते सिजावल रोड ते रोड हादसो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में 2 नौजवान फोत ऐं 2 ज़ख़्मी थी पिया आहिनि। फोतियुनि जी सुञाणप दड़े वासी फरहान मेमूर ऐं सिजावल वासी नौजवान हशाम शायर को तौर कई वई आहे। हादसे में ज़ख़्मी थियल एजाज़ भागल ऐं दोस्त अली भागल खे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे ठटे मां KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब, रोड हादसे बाबति तव्हां वटि कहिड़ा तफ़सील अपडेट्स आहिनि? जी, ठटे वेझो सिजावल रोड ते ठट्टो शुगरमिल जे साम्हूं ही अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे, जंहिंमें हिकु तेज़ रफ़्तार बासुर शख़्सियत जी ॿुधाई वञे थी। वीगो गाॾी जे तेज़ रफ़्तारी दौरान 3 मोटरसाइकिलनि खे टकरायो आहे, जंहिंजे नतीजे में 2 जेके नौजवान आहिनि जिन जी सुञाणप थी आहे। धड़ो वासी नौजवान फरहान वलद पुनू मेमन तौर कई वई आहे। उन सां गॾोगॾु ॿियो जेको नौजवान आहे सिजावल वासी हशाम शायर तौर कई वई आहे। 2 जेके आहिनि फोत थी विया आहिनि। हिकु जेको आहे नौजवान फरहान तॾहिं ते फोत थी वियो जॾहिं ॿिए नौजवान खे सिविल अस्पताल ठट्टो पहुचायो वियो हशाम खे, पर उहो सिविल अस्पताल ठट्टो में दम धणी हवाले कयो। उन सां गॾोगॾु 2 नौजवान जेके आहिनि दोस्त अली बागल ऐं एजाज़ अहमद बागल जेके सिजावल जा रहवासी ॿुधाया वञनि था, उहे सख़्तु ज़ख़्मी आहिनि। गणती जोगी हालत में सिविल अस्पताल ठट्टो मुंतक़िल कयो वियो आहे। हादसे खां पोइ जेका वीगो गाॾी जेका तेज़ रफ़्तारी सबबि टकर हणण खां पोइ हेठि खाईअ में हली वई, पर उहा सिधी वञी बीह रही, जंहिंखां पोइ हुनजो ड्राइवर जेको आहे फरार थी वियो आहे। पुलिस गाॾी वारे गाॾी खे पंहिंजे तहवील में वठी छॾी आहे, जॾहिं त 2 जेके मोटरसाइकिलूं मुकमल तौर ते तबाह थी वियूं आहिनि। 2 नौजवान अफ़सोसनाक हादसे में जेको आहे फोत थी चुका आहिनि, जॾहिं त 2 नौजवान जेके सख़्तु ज़ख़्मी आहिनि। नौजवान दोस्त अली बागल ऐं एजाज़ बागल उन्हनि खे कराची रेफर कयो पियो वञे, जॾहिं त 2 नौजवान जेके आहिनि फरहान मेमन ऐं हशाम शायर उहे फोत थी चुका आहिनि। उन जा लाश जेके सिविल अस्पताल ठट्टो में पियल आहिनि, जितां ज़रूरी कार्रवाई वारसनि हवाले कया वेंदा। वारसनि शिकायत करे चयो आहे त जेके जीअं ई वाक़ियो थियो उन खां पोइ एम्बुलेंस सर्विस खे कॉल कई वई, पर एम्बुलेंसूं देरि सां पहुतियूं, जंहिं करे जेको आहे नौजवान तड़पंदा रहिया ऐं हिकु नौजवान तॾहिं ते ई ॿियो नौजवान जेको सिविल अस्पताल में फोत थी चुको। हिन वक़्त ताईं पुलिस बासुर शख़्सियत जेको ठटे शहर जो ॿुधायो वञे थो, हिकु बासुर शख़्सियत उन खे हथु करे न सघियो आहे। उहो ड्राइवर जेको वीगो गाॾी जो मालिक आहे, उहो तेज़ रफ़्तारी सबबि गाॾी टकर हणण खां पोइ फरार थी वियो आहे। वारसनि जो इल्ज़ाम आहे त जेको वीगो गाॾी जो जेको मालिक आहे बासुर शख़्स, उहो नशे जी हालत में हो। 3 गाॾियुनि खे 3 मोटरसाइकिलनि खे टकर हणण खां पोइ गाॾी संदसि हेठि हली वई। हिननि घुर कई आहे त जेको आहे वीगो मालिक खे गिरफ़्तार कयो वञे फौरी तौर ते। हिन वक़्तु लाश जेके आहिनि उहे इन जी हालत इंतहाई ख़राब हुजण जे करे हिन ज़रूरी कार्रवाई हुनजी हलंदड़ आहे। ज़ख़्मी जेके 2 नौजवान आहिनि उन्हनि जी बि हालत गणती जोगी आहे, जिन खे कराची रेफर कयो पियो वञे। जी, ज़ख़्मी जी हालत गणती जोगी आहे, उन्हनि खे कराची रेफर कयो वियो आहे। महबूब रोही, अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। ॿी अफ़सोसनाक ख़बर बुलेटिन में शामिल कंदासीं। नवाब शाह मां, जिथे ॻोठ मोहम्मद ख़ान लुंड में नारी पाण खे गोली हणी आपघात करे छॾियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया नवाब शाह खां, जिथे नौजवान नारी पाण खे गोली हणी आपघात करे छॾियो आहे, जंहिंजे लाश खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।